नाज़रीन, नवाबशाह में करबला के शहीदन जो चालियो अक़ीदत और एहतराम से मल्हायो वियो। अज़ादारन पारां जुलूस के रस्तन तां पानी नेकाल न करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। वधीक तफ़सील इम्तियाज़ केरीअ जी रिपोर्ट में। करबला के शहीदन के चेलम जो मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी मुर्तज़ी इमाम बारगाह मोनी बाज़ार में बरामद थियो, जेको पंहिंजे मुक़रर गुज़रगाहुनि खां थींदो। हिन ई इमाम बारगाह में रात जो 9 वॻे इख़्तिताम पज़ीर थींदो। चेलम जे हिन मातमी जुलूस में हज़ारें अज़ादारनि शिरकत कई। कुछ मशी मातमी जुलूसनि जी शिकिल में शहर खां ॿाहिरां पहिरें पंधु अची हिन मरकज़ी मातमी जुलूस जो हिस्सो बणिया। चेलम जे हिन मरकज़ी जुलूस में ज़ुलजनाहूं, अलम पाक, सेजूं, झूला, ज़ियारतूं हुयूं, जॾहिं त जुलूस जे मुक़रर हंधनि ते ज़ंजीरनि जो पिणु मातम कयो वियो। हिन मातमी जुलूस जी सिक्योरिटी सख़्त कई वई हुई। पुलिस ऐं रेंजर्स खां अलावा अंजुमननि जा जवान भी हिन मातमी जुलूस की निगरानी करे रहा हुआ। चेलम जे मातमी जुलूस के अज़ादार इंतज़ामिया खिलाफ कश्मीर चौक मस्जिद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मातमी जुलूस के अज़ादारन धरती टीवी से पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। हाँ चेलम आ मौला हुसैन जो इन इंतजामिया के सजी खबर है तो मौला हुसैन जो चेलम आ उन जे बावजूद जो रूट आहे जुलूस जो मुर्तज़ी बारगाह में जुलूस बरामद थींदो आहे त जेको गचेरी रोड खां थींदो, लाल बिल्डिंग खां थींदो, मार्केट खां थींदो, मध्य उलूम में थी वरी वापसी थींदो आहे। इंतजामिया खे ॿुधाए था छॾियो इहो जुलूस अॻिते न हलंदो, इहो जुलूस जेको आहे हिते ई बीठो रहंदो ऐं एहतजाज कंदा रहंदासीं जेसि ताईं हिननि जा चङा मुड़ुस हिननि जा वॾा हिननि खे हिदायत नथा करनि, उहे नथा अचनि तेसि ताईं एहतजाज जारी रहंदो। अज़ादारनि खे का अहमियत ई नथी ॾिए ऐं उन जो नतीजो इहो आहे त असां मुसलसल 3 कलाकनि खां हिते एहतजाज पिया कयूं। हिन वक़्त ताईं कोई ज़िलई अमलदार आयो ना है। निजात से होकर मस्जिदों में जा रहे, निजात से होकर मजालिस में आ रहे। लोड शेडिंग गैर एलानिया 18 घंटे की लोड शेडिंग, कोई पुरसाने हाल नहीं। इन्हनि मुतालबो कयो आहे त जेसी ताईं इंतज़ामिया जो को फ़र्द को ऑफिसर असां वटि न ईंदो तेसी ताईं असांजो मुज़ाहिरो जारी रहंदो। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाबशाह।